पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं दोस्तों मेगा सोप सीरियल बहितरीनु ड्रामो पंजाबेरी। इन जी पूरी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं त अचण वारे एपिसोड में छा थींदो छा न थींदो। पहिरियों सभिनी दोस्तनि खे चवंदो त शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। जीअं तव्हांखे सभ खां पहिरियां अपडेट मिले तॾहिं चवंदा आहियूं नोटिफिकेशन खे ऑल ते करे छॾींदा, मथां बेल आइकन खे क्लिक करे उनखे ऑल ते करे छॾियो जीअं हर नोटिफिकेशन तव्हांखे टाइम सां मिले। जे ऑल ते न कंदो तव्हांखे नोटिफिकेशन न मिली सघंदो। दरअसल दोस्तों ड्रामो पंहिंजा भलो हली रहियो आहे। कुझु ग़लतियूं बि हिन में ॾेखारियूं वञनि थियूं, जीअं कासिम हथियार खसे कुटको ॾिनो हमरा खे, वरी उते हथियार फिटा करे भॼी वियो। जॾहिं तुंहिंजे पोयां दुश्मन आहिनि त पोइ हथियार जहिड़ी शइ फिटा करणु जहिड़ी शइ आहे, इहा बि हिकु वॾी ग़लती आहे। ॿियो त उते पहाड़ चिधार पिया था फिरनि कासिम ऐं दाबरो था ॾिठो त उनखे वरी करम खान वठी वियो, पनाह ॾिनई, गोली लॻाराए इलाज कयो। अहिड़े हिसाब सां पहाड़ ते चढ़ियो बीठो आहे चाकर खान, कारा चश्मा पातियूं, पोइ बि हेठि वारा माण्हू उनखे नज़र नथा अचनि जेका काॾे वाटर में पाणी था पीअनि, कॾहिं किथे। बहरहाल ज़बरदस्त सीन आहिनि। अहिड़े हिसाब सां मां हार विझंदुसि कॾहिं बि मूंखे मिलियो इहो जाबर, इनखे ज़रूरु हार विझंदुसि, यानी कंढी विझंदुसि इन में त तूं भॼण में केॾो माहिर आहीं, हथ में ई सिधो करे ज़र 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 गुम थो थी वञे। हेॾो थुलो मुड़ुसु, सलाम आहे नी मुड़ुस खे।